अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। हींअर ख़बर शामिल कंदासीं लखी गुलाम शाह मां। अब्दुल गनी भयो जे रिपोर्ट मुताबिक़ लखी गुलाम शाह में जमियत उलमा इस्लाम सूबा सिंध जे जनरल सेक्रेटरी अल्लामा राशिद महमूद सूमरो मुगवी ज़ुहैब भुट्टो जे वारसनि वटि पहुतो। हींअर ख़बर शामिल कंदासीं लखी गुलाम शाह मां। अब्दुल गनी भयो जे रिपोर्ट मुताबिक़ लखी गुलाम शाह में जमियत उलमा इस्लाम सूबा सिंध जे जनरल सेक्रेटरी अल्लामा राशिद महमूद सूमरो मुगवी ज़ुहैब भुट्टो जे वारसनि वटि पहुतो, जंहिं मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध में बदअमनीअ जी ज़िम्मेवार सिंध हुकूमत आहे। नियाणी जी इज़त महफूज़ आहे, न असांजा कबरू नौजवान महफूज़ आहिनि। मां कसूरवार रुगो शिकारपुर जे SSP या पुलिस खे नथो सम्झां, मां कसूरवार सिंध जी हुकूमत खे थो सम्झां, जेका सिंध जी हुकूमत इन नाअहल माण्हुनि जी पुछबानी जे लाइ जेको आहे उहो पुलिस खे देर ऐं सिरी कार्रवाई करण जी इजाज़त ॾींदे। ख़बरुनि जी दुनिया।